बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजहरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो मां सोजहरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मूजिब दाद लिगारी वेझो ॻोठ किरण लिगारी जो रहावासी ॻोठाणो अब्दुल अज़ीज़ लिगारी जो तर्ज बासर जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणे अब्दुल अज़ीज़ साफ़ियुनि खे ॿुधायो त तर्ज बासर मिली करे दाद लिगारी पुलिस सां गॾिजी मुंहिंजी ज़ाती ज़रई ज़मीन जे 1 एकड़ ते कब्ज़ो करे छप्पर अॾियो आहे। बासरनि पारां ॾाढ जे ज़ोर ते मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठल आहिनि। ज़मीन जो खातो मूं वटि हुजण सबबि दाद लिगारी पुलिस उनखे गिरफ़्तार करण बजाए मूं मथां कूड़ा केस दाख़िल करण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुतासिर ॻोठाणो SSP घोटकी खां मुतालबो कयो त बिना देर मामले जी इंक्वायरी करे ज़मीन मथां थियल कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। ज़मीन 1 एकड़ ॾाहिसे असांजे रिश्तेदार आहिनि, उहो आदे तूं जाली खाता कराई, मैं जालीअ ते कोर्ट में कोई इहो चैलेंज करनि। चैलेंज करनि।